सुना अस्सलाम वालेकुम या अली मदद। ये गाल ता जाडो अर्थ क्योंदा चैन चोरन जी। एकड़ा चार चोर हुंदा पो उन जो धंधो ही चोरी हुंदो पर परे परे निकरी वेंदा। एकड़े दी कंहिं घर में पासो ॾेई भित जो बीठा, वो कंहिं खुश माण्हू अमीर जो घर हुयो। उन अमीर माण्हूअ खे हिकिड़ो पुटु हुयो। पो उन जे बाह में सोना चार कंगण पातल हूंदा। पो सुणा उन खे माउ पई चए त बा तूं ॼावल बि कोन्हे त मां शादी करे आई आहियां ओॾां त वरी माइटनि ॾे कोन वई आहियां। अलाए मां पंहिंजे भाइरनि खे सुञाणंदुसि बि अलाए कोन सुञाणंदुसि। टाइम घणो थी वियो आहे, वो पका थी विया हूंदा, कुराड़ा थी विया हूंदा, न को पाण ई आया आहिनि भेण ॾे या चोरनि ॻाल्हि ॿुधी पई। चोरनि सोचियो त हाणे हेॾो अरसो थी पुट खे ॿुधाए, छो न महिमान थी विया हिन जे पुट ऐं कंगण मिलायूं, सॼो कमु ईअं कयूं, बसि हली था पहुचूं। अब दर खड़कायो चोरनि। छोकिरे दर लाथो, बाबा केरु? बाबा असां तुंहिंजा मामा आहियूं, अदी किथे आहे? अंदरि जीअं टपिया तीअं वॾा भाकुर हे अदी यको तूं बि कोन आई, असां बि कोन अची सघियासीं, कमनि कारनि में अची वियासीं। हुन बि ॾाढो हिन जी इज़त ख़िदमत कई त मुंहिंजा ॿाहिरि आया न, पर हुननि यारनि जी अखि हुई कंगणनि में। घर जे हिसाब किताब में त चोरी कंदासीं, चोरीअ जे हिसाब सां लथल आहे। या त हुननि जी भेण जी हिकिड़ी भलाई जो हुन ॿाहिरि सम्झा त इहे ॿाहिरि मुंहिंजा सॻा आहिनि। सुणा हुन वीचारे पंहिंजे दिलि सां ॾाढी ख़िदमत कई, कुकड़ बुकड़ कुठाए हो। छोकिरे खे हिननि सम्झायो। छोकिरे खे चयूं ॻाल्हि ॿुध, हाणे असां जॾहिं बि वञूं मां पंहिंजे सां आदीअ सां ज़िद कजां त मां मामा जन सां ॻोठ वेंदुसि। हुन जो हे अकेलो थिए तॾहिं त कंगण ॾींदो, ईअं कीअं ॾींदो? हुन बि चयो सही आहे। अदा राति जो त जेको बि रधल हुयो हिन खाराई, सुबुह जो खणी कुकड़ घुराए ॾाढो कुही ऐं रंधे अंदरि रखी, ऐं हे वेठा ॿार ॿाहिरि हिन जा। हिनखे चई अदा मां हाणे पाणीअ जी मटी भरे अचां, तव्हां जेको आहे सो ख़्यालु करे हिते वेहो, पाणी भरिजनि पोइ मानी खाओ। पर छोकिरो ख़्यालु कजो अंदरि न वञे, अंदरि वियो त इहो समूरी भाॼी भाॼी खाईंदो। चयो न न कहिड़ो अंदरि असां छॾींदासीं कोन, कीअं वेंदो? हलंदा हे वियो, आयो छोकिरो कावा हथ में, चईं मामा मां अंदरि वेंदो, कावा रखी अचां। हुनजो न बाबा माणे झले वेई अंदरि, तूं न वञा। न मामा अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे। ईअं मामा मूंखे वञिणो अंदरि ज़रूरु आहे, पोइ जहिड़ो बि शर्त रखो, भला मां ताड़ी वॼाईंदो वञा थो, वरी ताड़ी वॼाईंदो मोटी थो अचां। ताड़ी बंदि थिए त तव्हां अंदरि अचिजो भली पातराणी जो। हुनजो यार ॻाल्हि सही थो करे। हे वियो ताड़ी वॼाईंदो वियो, उते पुॻो देगिड़ीअ तां ढकु लाहे ऐं थाली पियो हाणे सथ रखे ऐं हिकिड़े हथ सां ॿुटियूं पोखाए, ॿुटियूं खाई ॾाढो मज़े सां वात बात उगी मोटी आयो। वरी ताड़ी वॼाईंदो आयो, हुननि ॾिठो त ताड़ी जो खड़को त हुयो। आई दिलो भरे माई, कीअं अदा ॾियो ख़बर आयो छोकिरो? हा दी आयो, पर अहिड़े हिसाब सां ताड़ी वॼाईंदो वियो, ताड़ी वॼाईंदो। कीअं अदा तव्हां हिन किथे सुञाणो, सभु खाई वियो हूंदो? आया आहियो अंदरि त वाक़ई सभु खाई वियो। हाणे हिन खे तकलीफ़ याब थी पई। सुबुह जो चयूं पाणी अदी असां बसि मोकिलायूं, रहे दहे सां मानी खाई, असांजे कमनि पियो हिते ॾाढा। ऐं छोकिरे खे त हुननि सम्झाए छॾियो। छोकिरो रिंगो थी वेठो, मां मामा जन सां वञा। हल निठ माई आहे, हुननि बि चयो अदी भला ज़िद थो करे त हले असां सां गॾु, ॿ ॾींहं रहाए वरी मोटाईंदासीं। ईअं त सही आहे। अदा छोकिरो भेण सां गॾु निकिरी पियो। पुॻा जंहिं महिल रस्ते में त हिननि छोकिरे खे अॻु ॾिनो, हिकिड़े खणी कुआड़ी सिधी कयो, कंगण लाहे। छोकिरो चालाको तमामु होशियारु हूंदो। छोकिरनि खे चयो मामा कंगण त को मसइलो कोन्हे, तव्हांखे लाहे ॾियां, खपाईंदो कीअं? तरह खे त सॼे ख़बर आहे त बादशाह जे पुट खे हूंदा आहिनि, तव्हां केरु वठंदो कोन, ॿधंदव। मां पाण बेज़ार आहियां, कुझु पैसा मूंखे ॾिजो, कुझु तव्हां खणिजो, कंगण हली था खपायूं। हुननि जो यार ॻाल्हि सही थो करे।
असां पराए जीते आहियूं, हिते असांखे केरु सुञाणे कोन। हल वा सही, छोकिरो हिननि खे मुतमिन करे पुॻा शहर में। हिन चवंदो बाबा हाणे बाज़ार में तव्हां साइड सां किथे बीहो त मां वञी खपां, या तव्हां गॾु हलंदो त हर को चवंदो त अलाए चोरीअ था कसनसि अलाए छा था कनि, मां जेको आहे खपाए थो अचां। हिननि जो सही आहे। हे अड़ ॾेई किथे बीठा बाज़ार में, हे वियो वाणे वटि। वाणे चई मामा इहे जेके 4 माण्हू ॾिसींदो, इहे साइड सां बीठा, हा इहे मुंहिंजा न मामा, असां सां का मजबूरी, मुंहिंजी माउ आहे बीमार आहे, हिन जी भेण आहे, सो असांखे 10,000 रुपया खपनि, इहे 4 ई ॼणा तो वटि कमु कंदा महीने। वाणी जो सही आहे, पर मां पुछां त सही न। वाणे में चयो मां कमु त पको कयां, पुछां न। चई हा हितां ई तूं सॾु करे पुछी न भली। हुन वा उतां ई सॾु करे चवंदो आहे 4 ई त हुननि जे लेखे त कंगण थो चई हा बा 4 ई। अदा वाणी त हिनखे 10,000 न, हे पासो ॾे निकितो हलियो। 2 मिंट गुज़रिया त वाणू कंहिंखे कोडर, कंहिंखे कुआड़ी, कंहिंखे ॾाटो खणी अची ॾिनी त हलो कमु हली गयो। हुनजो बा छा थियो आहे, उहो त कंगण आयो 4 ई खपे न। की न बा तव्हां चई चयो आहे त असां 4 ई कमु कंदासीं, तव्हांजी भेण आहे बीमार, हुन छोकिरे जी माउ, मजबूरी जे हिसाब सां उहो 10,000 मूंखां वठी वियो। हिन जो वञू भेण आहे त वाह जो कमु करे। हाणे मजबूरी आहे, कमाइणो पवंदो। जेकॾहिं घणो घणो त वाणी सां कयूं त शहर खे गॾु कंदो, माराईंदो। अदा वाणी वञी हिननि खे ज़मीन ते छॾे आयो। हे छोकिरो जीअं उतां निकितो आयो पए त सोर हिकिड़ो रस्ते ते बीठो। सोर जो बीठो त छोकिरो चालाक होशियार हुयो। सोर खे खणी न पुछ में 2 हथ विधा। सोर खे पुछ मूं वठिबो आहे त पोइ हिते वरी कोन सघंदो आहे, जो धको हणे या मारे या ॾह हणे या चकु हणे। पुछ मूं वठी बीठो, हुनखे पैसा कुझु खुलिया, कुझु ॿधा गीदे में आहे। हुनखे जो पुछ मूं वठी हेॾे होॾे पियो लोॾे, उते पैसा कुझु मिड़ई हारजी पिया हिन गीदे में। 50 रुपया खनि डेंगला सेंगला किरी पिया, हेॾो हंधरा पिया घोड़े ते। चवंदो बाबा छा पियो करी, सोर खे पुछ मूं वठो अथई। हा यार, हे बाबे जो धारियल आहे शौक़ जो, पुछ मूं वठी लोॾा ॾींदो आहियां, इहो 50-100 रोज़ ॾींदो आहे। हे ॾिसी पियो हेठि ढेर लॻा पिया। चई यार वारो कर, मां बि ग़रीब आहियां, भला मूंखे बि वारो ॾे। चई हिनखे जेतिरियूं ससूं हणिबियूं ओतिरा पैसा ॾींदो, मां त नंढो आहियां, तूं सां थी सघे त 200-300 ॾे। अदा हमरा घोड़े तां लही आयो, अचे सोर खे वञी पुछमि। हिन चयसि भला हाणे मां हे पैसा मेड़ियां, पैसा मेड़े पंहिंजा गीदे में विझी, ऐं हुनखे चई मामा हाणे घोड़े तां मां थोरो चकर ॾेई अचां, तूं हिनखे सटूं ॾे। चई हा। हे घोड़े ते चढ़ी ऐं हकल कयसि मामा छितो अथई, मला हथ कढी त मारे खाईंदे। ॿुधे हे त यार वेंदो रहियो। पहुतो कलर ॾिठासीं, ॾाढा ख़ुशि लॻा वेठा। हाणे हीअ ॻाल्हि जे पसंदि अचेव त मुश्ताक परदेसी जो चैनल ॾिसंदा कयो, ऐं अहिड़ा ई टोटका तव्हां ॾींदा रहंदा। अस्सलाम वालेकुम यार।